इलाही बार बार कोशिशूं मूं कयूं पर मुंहिंजा नंढा ॿार उहे कोन आया पेर ते। ॻाल्हि जो मक़सदु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल महीने जी 15 तारीख़ खां वठी असांखे मुंहिंजे नंढनि ॿारनि अल्टीमेटम ॾिनो त असीं नाजाइज़ कब्ज़ो कंदासीं जेको असांजी गॾियल प्रॉपर्टी आहे, जंहिंमें असांजो चाचो भाईवार आहे, जेका मुंहिंजे वालिद साहब मरहूम जे नाले ते आहे। असांखे चयो वियो त तव्हां हलिया वञो हलिया, न त तव्हांखे हथियारबंद सां माराईंदासीं ऐं असांखे जानी माली जेको आहे सो धमकियूं ॾिनियूं वयूं। पर तंहिं हूंदे बि असीं चुप रहियासीं। हुननि जो चवणु इहो हो त असां पहिरीं तारीख़ गुज़िरियल महीने खां 15 ॾींहंनि खां वठी 15 तारीख़ खां अल्टीमेटम ॾिनूं था। पहिरीं तारीख़ खां पेट्रोल पंप जुगनू फिलिंग स्टेशन जेको काफ़ी वक़्त खां बंदि पियल हो, उहे हिननि जे करे ई पैसा जेके इन्वेस्ट थियल हुआ कुझु हिननि खणी खपाए छॾियूं, कुझु हिसाब में पियल हुआ, कुझु मैनेजर हेठि मथे कया, उहे हिसाब किताब रहियल हुआ। उन्हनि जे करे पेट्रोल पंप बंदि थी वियो जुगनू फिलिंग स्टेशन। ऐं पंहिंजे खीसे मां 6 महीना गुज़िरियल पंप हलाईंदो रहियुसि त बाबा जी मिल्कियत आहे ऐं असां सभिनी जी गॾियल मिल्कियत आहे। पंप बंदि न थिए, पंप बंदि थियण माना असांजी बेइज़ती आहे। पर हिननि उहा ॻाल्हि न सम्झी। मूंखे असांखे चयो वियो त पहिरीं तारीख़ ते तव्हां पेट्रोल पंप ते ईंदव त तव्हांखे असांखे जानी माली नुक़सानु ॾींदासीं। तंहिंजी दरख़्वास्त मूं SSP मटियारीअ खे 31/5 मुंहिंजे भाउ अब्दुल शकूर ॾिनी, जेका इहा मोट रखी आहे 31/5 12 ॾींहं पहिरीं। असां ॾिनूं त बाबा हिते कब्ज़ो थियण जी कोशिशि थी रही आहे, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, जंहिं ते SSP साहब फॉरवर्ड कयो उन्हनि खे DSP खे। 10 ॾींहं में गुज़री विया हलिया, पर हिननि डीज़ल पेट्रोल घुरायो कोन, न ई अहिड़ो कुझु। गुज़िरियल ॾींहुं 11 तारीख़ ते जेॾी महिल मूंखे ख़बर पई त हिननि कंपनीअ में ऑर्डर ॾिनो आहे त मूं कंपनी वारनि खे लिखियो बाबा तेल ईअं इशू न करियो, असांजो पाण में तकरार हलंदड़ आहे, जंहिंजो ही ऐं ॾेखारियो कंपनीअ खे मूं लेटर लिखो बाबा असांजो हुते तकरार हलंदड़ आहे, महिरबानी करे न कजो, जे गाॾी ईंदी त उनखे कंहिं शइ जो नुक़सानु थी सघे थो। इन करे महिरबानी करे असां पंहिंजो तनाज़ुर पोइ तेल न मोकिलिजो। ऐं 11 तारीख़ ते बि असां एप्लीकेशन SHO मटियारीअ खे ॾिनी, जंहिं ते हुनखे चयोसीं त बाबा असांखे हिननि मां ख़तरो आहे, पहिरीं वेही मसइलो हल कनि। गॾियल तौर ते जेकॾहिं पेट्रोल पंप हलाइण चाहिनि था त भले हलाइनि, बिला शक हलाइनि, ऐं अॼु बि थो चवां भले हलाइनि गॾियल तौर ते। बाक़ी गुंडागर्दी करे हथियारबंद वठी अची उन ते असां ते धमकियूं ॾियण या असां ते हमिलो करण, इहा किथे जी शराफ़त आहे? असीं अशराफ ज़रूरु आहियूं, हिननि जो बि कंहिं रिकॉर्ड लिकियल कोन्हे ऐं असांजो बि कंहिं रिकॉर्ड लिकियल कोन्हे। SSP खे जेॾी महिल असां 11 तारीख़ दरख़्वास्त ॾिनी त हिननि 12 तारीख़ वरी हिननि दरख़्वास्त ॾिनी असांजे ख़िलाफ़। त SSP साहब जेका टीम जोड़ी DSP साहब खे चई त बाबा तूं इंक्वायरी कर, मसइलो छा आहे? जेको अॼु 2 बजे फ़ैसिलो रखियलु हो DSP साहब फ़ैसिलो कयो आहे, उन ते आमादा थिया आहिनि। SP साहब हिननि खे सम्झाइणी ॾिनी त बाबा पंहिंजा पाण में इहो ठही वञो, गॾियल तौर ते जेतिरो इन्वेस्ट तव्हीं था करियो, जेतिरो इन्वेस्ट असांजो चाचो थो करे, ही बि कनि। गॾियल तौर ते अकाउंट खोलियो, उन ते तव्हीं पेट्रोल हलायो, भई तई अलाला ख़ैर सलाह। बाक़ी अहिड़ी का SP साहब न बदतमीज़ी कई आहे, न DSP साहब बदतमीज़ी कई आहे। इहो जेको हिननि वीडियो पैगाम हलायो आहे सरासर ग़लति आहे।
ऐं जेको ही सिंध मेमन इत्ताद जो नालो ग़लति इस्तेमालु करे रहिया आहिनि ऐं नाजाइज़ फ़ाइदा हासिल करण लाइ इस्तेमालु करे रहिया आहिनि। असीं हिननि खे चऊं था त बाबा इहो नाजाइज़ इहो ताईं ॿियनि ते वञी करियो, इहो घर में कोन हलंदो। बाबा जेको ठाहे विया सिंध मेमन इत्ताद उहो तव्हांजे नाजाइज़ जेके मुतालबा हासिल करण लाइ कोन ठाहे विया। अचो अची आउं तव्हांखे हिते प्लेटफॉर्म मां अचां थो भई जीअं एसपी साहब अचो बाबा हींअर फ़िलहाल पेट्रोल पंप जो इशू आहे त ही पेट्रोल पंप जो इशू असीं तव्हांजो हल करे था छॾियूं, वेही पैसा विझी हलायो भले पंप। ॿिया जेके तव्हांजा मसइला आहिनि तव्हीं वेही चङनि खे तव्हीं फ़ैसिलो करायो। जंहिं ते हा करे उते उथी वरी ॿाहिरि कंहिंजी फोन आई छा थियो वरी चवंदासीं असांखे क़बूल कोन्हे असीं कोर्ट वञूं। बाबा भले कोर्ट वञो, सभिनि जे लाइ कोर्ट में दरवाज़ा खुलिया पिया आहिनि। असीं पंहिंजो दिफ़ा कंदासीं, तव्हीं पंहिंजो दिफ़ा करियो। ऐं तव्हां हितां प्लेटफॉर्म तां प्रेस कॉन्फ्रेंस तां ऐं अला इख़्तियारनि खां मुतालबो थो करियां त हिननि मां मुंहिंजे नंढनि ॿारनि मां मूंखे जानी माली ख़तरो आहे, मूंखे या मुंहिंजे वॾनि ॿारनि खे जे कुझु बि थियो उन जा ज़िम्मेवार ही रहंदा। मुंहिंजो एतिरो ई चवणु। साईं उन्हनि जो इल्ज़ाम आहे त जेको आहे पेट्रोल पंप ते तव्हांजा माण्हू वेठल आहिनि, हथियारबंद मौजूद आहिनि, छा हिन ॻाल्हि में केतिरी सलाहत आहे? एसपी साहब जी स्काड बीठी आहे, तव्हां हुन खां पुछो। मुंहिंजो को बि अहिड़ो जेको आहे सो माण्हू बीठल कोन्हे। हिननि जा कल्ह आया हुआ हथियारबंदनि जा 7-8 माण्हू जेके मूंखे धमकियूं ॾियारे मोकिलियऊं त असीं तुंहिंजे माण्हुनि खे मारींदासीं। जंहिं ते मूं पंहिंजे कानून जी जेको आहे सो एप्लीकेशन एसपी साहब खे ॾिनी आहे, जेका रिकॉर्ड मौजूदु रखी आहे, उते बि रिकॉर्ड ते रखी आहे। हिननि जा कल्ह हथियारनि जे टोले सां ही आया हमिलो करणु। असां यकदमि मूं एसएचओ खे फोन कयो, उन पंहिंजी नफ़री मोकिली ऐं मोबाइल पिकेट क़ाइमु कई अथनि ऐं उते अञा ताईं बि पुलिस बीठल आहे। पुलिस तमामु मदद करे रही आहे। अमन अमान जो मसइलो आहे, उन्हनि सुठो कवर कयो आहे। सो कल्ह जे हिन में मसइले में एसएसपी साहब नोटिस न वठिया त वॾी खून रज़ी जो ख़दशो। चाचा आहिनि या फैमिली मेंबर उहे उन सां गॾु आहिनि त हू चाहिनि था त सज़ा न थिए त राइट हुननि जो आहे। तव्हां छा था सघो तव्हांजा फैमिली मेंबर हुन सां गॾु आहिनि जेके तव्हांजा चाचा आहिनि या पंहिंजा घर जा माण्हू? चाचे असांखे असां हुनखे बिल्कुलु चयो आहे बाबा भई तूं ॻाल्हियूं ॿुध, पर चाचे जी तबियत सही कान्हे, इन करे हू चयो त मुंहिंजी बाबा ही नथा ॿुधनि। उन जवाब ॾिनो बाबा मुंहिंजी ॿुधनि नथा, तव्हीं पाण में मिलणु था। जेको तकरार आहे सिर्फ़ इहो जुगनू सीएनजी पेट्रोल पंप ते आहे या ॿी प्रॉपर्टी असांजी ज़मीनूं आहिनि, कंट्रोल शेड आहे ऐं ॿियूं सीएनजी आहे, सभु गॾियल आहिनि। जुगनू हाउसिंग स्कीम आहे, सभु असांजूं गॾियल प्रॉपर्टियूं आहिनि। बाबा जी मिल्कियत आहे, बाबा ई ठाही आहे, पाण कान ठाही अथनि, सॼी मिल्कियत बाबा जी आहे। साईं ज़ाहिर आहे माशाल्लाह ख़ानदान वॾो आहे तव्हांजो महिमान जो मटियारी में बि, त कुझु वॾा विहारे अगरि मामले खे हल करण जी तरफ़ वञो त इहो बहितर आहे। इन लाइ छा चवंदो आहे ॿियो इहो त जीअं हाणे हू तव्हां चओ था त मेमन इतिहाद खे इस्तेमालु करे रहिया आहिनि, ज़ाहिर आहे तव्हांजो पंहिंजो बि हिकिड़ो सियासी आहे, कैरियर बि आहे ऐं मखदूम साहबनि सां तालुक़ बि सुठो आहे, त छा तव्हां बि सियासी असर इस्तेमालु कंदव कंहिं शइ ते? सियासी असीं चऊं था त हक़ थिए, असां ईअं नथा चऊं नाजाइज़ थिए, असां चऊं था त हक़ थिए। सिंध में मेमन इत्ताद जो चेयरमैन भाउ वेठो आहे, ही कूड़ियूं आइटियूं हलाए, कूड़ियूं पेजनि ते ही सॼियूं पोस्टूं कूड़ियूं छॾे ऐं नाजाइज़ फ़ाइदा हासिल कराए ऐं ऑफिसरनि ते ही जेको आहे सो प्रेशर विझी नाजाइज़ फ़ाइदा हासिल करणु चाहींदा। असीं ईअं हरगिज़ थियण न ॾींदासीं। सम्झो था त हुकूमती सपोर्ट बि कुझु हुननि खे आहे? बिल्कुलु हिननि जो आहे, हिननि खे सपोर्ट। उन्हनि जो इहो चवणु आहे त इंतिज़ामिया तव्हांजो साथ ॾेई थिए। इंतिज़ामिया जेको आहे सो हिन सीएनजी ते पुलिस पिकेट कई आहे, असांखे पिकेट ॾिनी अथनि। हिननि जा हथियारबंद हिते बीठा माण्हुनि में जेको आहे सो बहकाव विझी छॾियो अथनि। हिते शहर जे वेझो आहे पेट्रोल पंप, जे हिते गोलियूं हलंदियूं त छा थींदो? असांखे हिन मां तमामु घणो ख़तरो आहे ऐं इन जे करे अॼु इहा
मूं आगामी प्रेस कॉन्फ्रेंस घुराई आहे त इहो असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। IG सिंध गुलाम नबी मेमण साहिब खां मुतालबो आहे त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, असांखे जेको आहे सो सरकारी सतह तां असांखे गार्ड ॾिना वञनि। शकूर साईं, तव्हां सां सवाल, ज़ाहिर आहे वॾा आहियो सभिनी में ताईं सर, तव्हां छा था सम्झो त जेके वॾा आहिनि तव्हांजा, जेके हिन वक़्तु चलो तव्हां सां गॾु आहिनि या हुननि सां गॾु आहिनि, उन्हनि खे वेही इहो मसइलो हल करणु न खपे? बिल्कुलु उन्हनि खे चयो बि अथनि काफ़ी भेरा, हिकिड़ो दफ़ो न, पर हू जेको आहे असांजा नंढा ॿार जेके आहिनि न, उहे सम्झण लाइ बिल्कुलु तयारु कोन्हनि, कुझु मेच्योरिटी हुन में कान्हे। ऐं अॼु बि जेको आहे सो सिंध में मणिता जे ऑफिशियल पेज तां हीअ नकुली आइडियूं ठाहे ॿियनि माण्हुनि खां जेको आहे सो ग़लति यूज़ कराए रहिया आहिनि। ऐं पंहिंजे जी जेको आहे सो पुरज़ोर मज़म्मत करियां थो त हीअ जॾहिं चेयरमैन आऊं आहियां त हीअ ऑफिशियल पेज खे जेके बि यूज़ करे रहिया आहिनि सो तमामु ग़लति करे रहिया आहिनि, ऐं हुननि ते हथ इज़त जो केस दाख़िल कंदुसि, ऐं इहो मुंहिंजो कानूनी हक़ बि आहे। ऐं हिननि खे असां जेको आहे सो इलाही सम्झायो आहे त तव्हां ईअं न करियो, तव्हां गैर कानूनी जेको आहे सो इस्तेमालु न करियो, पर हीअ अञा ताईं उन ॻाल्हि खे सम्झण लाइ तयारु कोन्हनि। असांजे सब्र जा वठनि था फ़ाइदो। मुंहिंजे वॾनि बि हिननि खे इलाही सम्झायो आहे त बाबा वेही हिकिड़ी जाइ ते तव्हां पंहिंजा 2 अमीन वठी अचो, हीअ पंहिंजा 2 अमीन विहारींदा, तई वेही हिकिड़ी जॻह ते फ़ैसिलो करियो। अॼु बि SP साहब वटि हीअ उते जेको आहे सो माना मतिलबु एक्सेप्ट करे सॼी ॻाल्हि उथिया आहिनि, ऐं पोयां वरी चवंदासीं बाबा लिखी ॾियण लाइ तयारु या कान आहियूं। उते हा था कनि, माना कंहिं फ़ैसिले ते कंहिं ॻाल्हि ते हीअ अचण लाइ तयारु कनि, हुते हा करियो था वञनि, ॿाहिरि निकिरियो फिरियो था वञनि। जो तव्हां सम्झो था त हिननि खे केरु इस्तेमालु करे रहियो आहे तव्हांजे ख़िलाफ़? बिल्कुलु माण्हू इस्तेमालु हिननि खे करे रहिया आहिनि, हीअ सम्झनि नथा हिन ॻाल्हि खे। हिननि खे चवंदा, ऐं अॼु बि हिननि खे चवां थो बाबा वेही किथे कंहिं चङे वटि असीं माण्हुनि जा फ़ैसिला कयूं, हाणे असांजा बि फ़ैसिला ॿिया माण्हू कंदा। चवां थो वेही पंहिंजो पहिरीं त पंहिंजो घर में वेही हल कढनि, कंहिं वटि वञण जी ज़रूरत कान्हे। जे अञा घर नथो निकिरे त भले कंहिं चङे रखंदा, असीं वेलनि कोट असीं तयारु आहियूं। बसि इलाही अरब आहिनि जिन अॻे इस्तेमालु कयो आहे हिननि खे, उहे वरी बि हींअर हिननि खे इस्तेमालु करे रहिया आहिनि। सियासी शख्सियत हुजे या ख़ानदानी? सियासी आहिनि, कुझु आहिनि जेके उन्हनि खे माल खपे। बस प्रेस कॉन्फ्रेंस ॼाणी ते पहुती मुंहिंजे पे वीडियो खे शेयर ज़रूरु कंदो, मुंहिंजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदो, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो।